नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे नोशहरो फैरोज़ खां ख़बर ॾींदा हलूं त नोशहरो फैरोज़ भरिसां वेझो क़ौमी शाहराह ते वाक़िअ वापडा जे 50 केवी ग्रेड स्टेशन जे चौधारी जे अंदर क़ाइम झंगल खे ओचितो बाहि लॻी हुई, जंहिं सबबि बाहि वणनि सड़नि खे पिणु पंहिंजी लपेट में आणे छॾियो, जॾहिं त बाहि खे विसाइण जे लाइ पहिरीं ڀرياسٽي टाउन में फायर ब्रिगेडियर गाॾी तलब कई वई है, जेका बाहि ते ज़ाब्तो आणे न सघी है। बाद में नोशहरो फैरोज़ मोरो कंडियारो मां ॿियूं 2 बाहि विसाइण वारियूं गाॾियूं तलब कयूं वयूं, जिन वॾी जदोजहद बाद बाहि विसाइण ते ज़ाब्तो आणे वरितो है। जॾहिं त वाक़िए वारी जाइ ते असिस्टेंट कमिश्नर भरिया अब्दुल सत्तार भइयो, फायर ऑफिसर शाहिद हुसैन लाखो पिणु पहुता, जिन टाउन कमेटी भरिया पिणु वॾे तादाद में अमले खे तलब करे वरितो, जेके पिणु बाहि विसाइण में मसरूफ़ थी विया। 6 कलाकनि बाद ग्रेड स्टेशन जे अंदर झंगल खे बाहि ते ज़ाब्तो आणियो वियो। हिन सिलसिले में भरिया वापडा ग्रेड स्टेशन जे कंसल्टेंट इंजीनियर अब्दुल गनी सोलंकी मीडिया खे ॿुधायो आहे त बाहि ग्रेड जे अंदर झंग खे लॻी। बाहि लॻण जो कारण मालूम करण जी कोशिश करे रहिया आहियूं, मगर हिन वक़्त ताईं को बि कारण मालूम न थी सघियो है। हिन वक़्त बाहि जे ख़तरे सबबि ग्रेड जे चौधारी 2 फायर ब्रिगेड गाॾियूं अलर्ट करे बीहारियूं वयूं आहिनि, जीअं हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾेई सघिजे। होॾां वापडा जे ग्रेड स्टेशन खे बाहि लॻण सबबि ग्रेड जे दीवार ॿाहिरियां ॻोठ राणो खान ख़ासकेली में ॻोठ अकरम ख़ासकेली ऐं मंज़ूर ख़ासकेली ऐं निसार कलोड़ो जा 100 मण बोह लोढ़ा पिणु सड़ी विया, जिते पिणु फायर ब्रिगेड तलब करे बाहि ते पिणु कंट्रोल करे वरितो है।